नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत संझा सैयद अल्लाह से हेडलाइन करो। क़ौमी असैम्बली जो मेंबर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो। आमिर लियाकत खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। कराची के अवाम के बिजली जो झटको नेपरा के इलेक्ट्रिक के बिजली जो अघु ₹6.49 फी यूनिट वधाइण की मंजूरी ॾेई छॾी। के इलेक्ट्रिक बिजली के अघनि में वाधि गुज़िरियल जुलाई अगस्त ऐं सेप्टेंबर महीननि के फ्यूल एडजस्टमेंट तौर कई वई। क़ौमी इक़्तिसादी सर्वे अॼु जारी कई वेंदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल प्रेस कॉन्फ्रेंस में इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। इक़्तिसादी सर्वे में हलंदड़ साल जे 11 महीननि जी मुआशी कारकर्दगी पेश कई वेंदी। इक़्तिसादी सर्वे 2021-22 में GDP, ज़राअत, ख़िदमत ऐं सनती शोबे में हदफ़ हासिल कया विया। महांगाई, करंट अकाउंट, वापारी खसारे ऐं रवानगी वापार जा हदफ़ हासिल न थिया। सीड़पकारी समेत कपह ऐं कणक जी पैदावार जा हदफ़ हासिल न थी सघिया। ईंदड़ माली साल 2022-23 जे 9,500 अरब रुपयनि जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। इक़्तिसादी तरक़ी जो हदफ़ 5% मुक़ररु करण जो इम्कान। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल सुभाणे शाम बजट पेश कंदो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु शाम जो थींदो। नैब तरमीमी ऐं इलेक्शन एक्ट बिल पेश कया वेंदा। इजलास में ॿिन्ही बिलनि जी मंज़ूर थियण जा इम्कान। सदर ॿई बिल एतराज़ वारींदे वापसि करे छॾिया हुआ।